Viewers, Assalamu alaikum. You are watching my YouTube channel Inspiring Tuition Center. In this lecture, we will discuss another poem of class 10th, and it is very famous poem, King Bruce and the Spider. King Bruce and Spider जो ही जेको बैत आहे इन खे असीं पढ़ंदासीं जेको 10th क्लास जी न्यू बुक में भी ॾिनो वियो आहे. सभ खां पहिरियां प्री रीडिंग. हैव यू सीन ए स्पाइडर? छा तव्हां कॾहिं कोरीअड़ो ॾिठो आहे? आर यू अफ्रेड ऑफ इट? छा तव्हांखे उन खां भउ थींदो आहे या तव्हां उन खां ॾिनल आहियो? कैन ए स्पाइडर हर्ट अस? छा स्पाइडर जेको आहे असांखे तकलीफ़ ॾींदो आहे? कैन ए स्पाइडर टीच अस एनीथिंग? छा उहो असांखे कुझु सेखारींदो आहे? जी बिल्कुलु. इहे जेके सुवाल हुआ ॿिन्हिनि स्टारिंग वारा, इहे असांखे दरअसल हिकु कहाणीअ ॾे वठी था वञनि. हिकु कहाणी हिकु बादशाह ब्रूस जी ऐं हिकु स्पाइडर यानी कोरीअड़े जी. इहो हिकिड़ो बैत जेको आहे एलिज़ा कुक जो लिखियलु आहे, जेका 1814 में जेका आहे पैदा थी ऐं 1899 में डेथ थी वई. दरअसल हिन बैत खे पढ़ण खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त किंग ब्रूस हिकु बादशाह हुयो स्कॉटलैंड जो, जेको लगातार नाकाम थियो ऐं एतिरो नाकाम थियो जो हू मायूस थी, जेके पिक्चर में बि जेको आहे कुझु ॾेखारे वियो आहे त ही मायूस थी वेही रहियो, यानी लगातार जंगनि में इन्हनि में हाराईंदो आयो. त किंग जेका ब्रूस ऐं स्पाइडर जी कहाणी आहे, एलिज़ा कुक पंहिंजी हिन कहाणीअ में ज़म करे बैत में ॿुधायो अथई. त अचो त हिन बैत खे पढ़ूं था. किंग ब्रूस ऑफ स्कॉटलैंड flung himself down in a lonely mood to think. 'Tis true he was monarch and wore a crown, but his heart was beginning to sink. स्कॉटलैंड जो बादशाह पंहिंजे पाण खे हेठि किराए छॾियो तन्हाईअ जे आलम में सोचण जे लाइ. इहो हिकु सच आहे त ही बादशाह हुयो ऐं ताज पाईंदो हो, पर हिन जी दिलि ॿुॾंदी पई वञे. Stanza 2. For he had been trying to do great deed to make his people glad. He had tried and tried, but couldn't succeed, and so become so quiet. छो त हू यको हिकु सुठी कमु करण जे लाइ कोशिशि करे रहियो हो. पंहिंजे लोक खे ख़ुशि करण जे लाइ हिन बार बार कोशिशि कई, पर नाकाम रहियो. तंहिं करे हू मायूस थी वियो. He flung himself down in a low despair, as grieved as men could be. And after a while he pondered there. I will give all up, said he. हिन पंहिंजे पाण खे मायूसीअ में हेठि उछलाए छॾियो. हीउ एतिरो ग़मगीन उदास हो जेतिरो को शख़्स थी सघे थो. ऐं थोरी देरि खां पोइ हिन सोचियो, मूं सभु कुझु छॾे ॾींदुसि, यानी हिन पंहिंजे पाण खे गिव अप कयो. Now just the moment a spider dropped with its silken filmy clue, and the king in the midst of the thinking stopped to see what the spider would do. हिन पंहिंजे पाण खे मायूसीअ जे आलम में हेठि उछलाए छॾियो. हीउ एतिरो ग़मगीन हो जेतिरो हू थी सघे पियो. ऐं थोरी देरि खां पोइ हिन सोचियो, मूं सभु कुझु छॾे ॾींदुसि. हाणे हे पंहिंजे पाण सां जेको आहे थिए थो हिन स्टेंजा 4 में. Now just at moment a spider dropped within the silken filmy clue, and the king the midst of thinking stopped to see what the spider would do. हाणे उन ई वक़्तु हिकु कोरीअड़ो किरियो ऐं पंहिंजे रेशमी ॼार जे ढेरे सां ऐं बादशाह पंहिंजे सोच जे विच में पीउ रहियो हो, ॾिसण लाइ त कोरीअड़ो हाणे छा कंदो. This was a long way up to the ceiling dome, and it hung by a rope so fine that how it would get to its cove home, King Bruce could not divine. गुंबज़ जी छत ताईं वॾो रस्तो हो ऐं हू तमामु बारीक रसीअ सां लटकियल हो, त हू हाणे कीअं पंहिंजे ॼार ते ताईं पहुचंदो. बादशाह यानी बेवस थी
अगकथी न करे सघियो, यानी डिवाइन जो मतिलबु हिते जेको अचे थो त हू यानी प्रिडिक्ट न करे सघियो. It soon began to cling and crawl straight up within the strong endeavour. But down it came with a slipping sprawl, as near to the ground as ever. सिधो मथे वधीक महिनत सां, यानी हाणे हिन जो जेको मक़सदु आहे, हिन जल्दी चिंबड़ियो, आहिस्ता आहिस्ता हलणु शुरू कयईं, सिधो मथे वधीक महिनत सां, पर हू तिरकी हेठि अची लटकी पियो, एतिरो वेझो ज़मीन जे जेतिरो पहिरीं यानी हुयो, त कोशिशि पर हिन छॾी कोन. Up it ran, not a second did it stay, to utter the least complaint, till it fell still lower, and there it lay, a little dizzy and faint. मथे मथे हू भॻो, हिकु सेकंड बि न बीठो, थोरी शिकायत करण लाइ, वरी हू किरियो, अञा हेठि हू अॻिते उथी बीठो, थोरो मदहोश ऐं थकल. It had grew steady, again it went, and travelled a half yard higher. This was a delicate trade. It had to trade, and rode where its feet would tire. हिन तवाज़ुन हासिल कयो ऐं वरी रवानो थियो ऐं हलंदो रहियो अधु गज़ मथे. उहो नाज़ुक रसी हुई, उहा नाज़ुक हिकु रसी हुई, डेलिकेट यानी नाज़ुक, उहा हिकु नाज़ुक रसी हुई जंहिं ते हिन खे हलणो हुयो, ऐं हिकु रस्तो जिते हिन जा पेर थकनि पिया. Again it fell and swung below, but it quickly mountained, till up and down, now fast, now slow, 9 brave attempts were counted. ॿीहर हू हेठि किरियो, हेठि लटकी पियो, पर जल्दीअ सां चढ़ियो, कॾहिं मथे, हाणे हेठि, तेज़ त हाणे आहिस्ते. 9 बहादुर हुन कोशिशूं कयूं. हिते जेको अटेम्प्ट जो मतिलबु आहे, यानी 9 दफ़ा कोशिशि कंदो रहियो. Sure, said the king, that foolish thing will he strive no more to climb, when it toil so hard to reach and cling, and tumbles every time. यकीनन बादशाह रड़ करे चयो, हू बेवकूफ़ वधीक चढ़ण जी कोशिशि न कंदो, जॾहिं त हिन वधीक सख़्तु कोशिशि कई मथे चढ़ण जी ऐं चिंबड़ण जी, ऐं हर दफ़े ओतिरो ई जेको आहे यानी ऊंधो थी मुंहुं किरियो, यानी उहो हुनजो एग्ज़ाम्पल थो ॾिए त उहो यकीनन कोशिशि करे थो, पर वरी साॻियो ई मथे किरे थो पियो. But up insect went once more. Me, पंहिंजे पाण खे चए थो इमोशन सां, me, 'tis an anxious minute. He is only a foot from his cobweb door. Oh, say will he lose or win? पर मथे हू रवानो थियो हिकु दफ़ो ॿीहर, मूं लाइ हीउ लम्हो वॾो फ़िक्र जो आहे, हू सिर्फ़ु 1 फुट परे आहे पंहिंजे ॾियारीअ जे दरवाज़े खां. उहो ॿुधायो त हू खटंदो या हाराईंदो, यानी पंहिंजे पाण सां ई सवाल थो करे. Steadily, steadily, inch by inch, higher and higher he got, and appalled little run, at very last pinch, put him into the native cart. मुस्तकिल तौर ते बाक़ाइदा इंचु इंच करे हू मथे खां मथे थींदो वियो, चढ़ंदो वियो, ऐं आख़िर लम्हे में हिकु नंढी बहादुराना ड्रोड़ हिन खे पंहिंजे ज़ाती घर में दाख़िल कयो. Now he is talking with himself. In other stanza, bravo, bravo, the king cried out, all the honor to those who try the spider up these. All the honor to those who try the spider up there defied despair. He conquered and should not I.
इहो जेका स्टेंजा आहे मूंखे तमामु घणी यानी जॾहिं असीं नंढे हूंदे इन बैत खे पढ़ियोसीं त असांखे बि तमामु घणो इहो पसंदि ईंदो हो। त हिन में जेको बादशाह पंहिंजे पाण सां यानी इहो ॾिने सॼो कुझु ॾिठो हिन त हिकु कोरीअड़े केॾी कोशिशि कई मथे चढ़ण जी, त हाणे बादशाह पंहिंजे पाण सां वधीक ॻाल्हाए अचे थो, शाबाश शाबाश, बादशाह रिणियूं करणु लॻो। उहे सभु क़ाबिले तारीफ़ आहिनि जेकी कोशिशूं कंदा आहिनि, जेकी कोशिशि कंदा आहिनि। मथे मौजूदु कोरीअड़ो मायूसीअ खे ललकारे रहियो हो। ॾिसो न हिन जेके लफ़्ज़ जी माना तमामु प्यारी आहे। द स्पाइडर ऑफ देयर डिफाइड द डिस्पियर, यानी मथे जेको कोरीअड़ो हो उन पंहिंजे मायूसीअ खे, पंहिंजी जेका ग़मगीनी हुई, पंहिंजी जेका उदासी हुई, उनखे ललकारे रहियो हो। पुट हिम इनटू द नेटिव गार्ड, ऐं उन ई उनखे फतेह ते पंहिंजे उन ते पुॼायो। एंड ब्रूस ऑफ स्कॉटलैंड ब्रेस्ड हिमसेल्फ माइंड एंड गोसिप टू टेल अ टेल, पंहिंजे पाण खे कहाणी ॿुधाए थो। हिन हिकु दफ़ो ॿीहर कोशिशि कई, दैट ही ट्राइड वंस मोर, ॿीहर कोशिशि कई एज़ ही ट्राइड बिफोर, जीअं न पहिरियों कई। एंड दैट टाइम ही डिड नॉट फेल, ऐं उन टाइम ही नाकाम न वियो। त हीउ जेको बैत हुयो किंग ब्रूस एंड स्पाइडर, इन जी हिकिड़ी सिंपल मीनिंग आहे, उहा सिंपल ऐं सिंपल इहा ई आहे त नेवर गिव अप, कॾहिं बि नाकाम न थियो, कॾहिं बि पंहिंजी हार न मञियो, कोशिशि कंदा रहो लगातार। सो आई विल सजेस्ट यू दैट यू शुड ऑल्सो नॉट गिव अप, तव्हांखे पाण गिव अप न करणु घुरिजे। सो when we talk about the theme or the basic understanding of this poem in a summary, so I can say that those who go on trying for success, they definitely succeed in their life. So one should never lose hope. Our effort will never go waste. Therefore we should cultivate a strong willpower and hopeful attitude to our life. We should be bold through our thick and thin, and counting no labor loss our heart within them. And if we follow this philosophy, then Allah Almighty will surely help us if we adopt such course in life. सो मां बि इहो ई तव्हां सजेस्ट कंदुमि तव्हां सभिनी खे त कॾहिं बि कंहिं बि हवाले सां तव्हां नाकाम नथा थी सघो अगरि तव्हां पंहिंजी जिदोजहद जारी रखो था पिया। हिकु ॾींहुं तव्हां फेल थींदव, ॿिए इम्तिहान में फेल थींदव, कंहिं बि कोशिशि में तव्हां लगातार ॾिसो थॉमस एडिसन जो एग्ज़ाम्पल वठो, केतिरा दफ़ा उहो नाकाम रहियो, ऐं जॾहिं हुननि खे ॿियनि साइंसदाननि चयो त बाबा हाणे तूं छॾि, तूं बल्ब नथो ठाहे सघीं, पर हुन चयो न, ऐं कोशिशि कई, हुन बल्ब ठाहियो। एॾा हज़ारे तव्हांखे एग्ज़ाम्पल मिलंदा। त इन जे करे कॾहिं बि तव्हां नाकामी जेका आहे उहा कुझु बि न आहे, उहा हिकिड़ो ख़ौफ़ आहे तव्हांजे ज़हन में। तव्हां कोशिशि कंदा रहो ऐं अल्लाह ताला तव्हांखे कामयाबु ॾींदो।